लाहौर हाई कोर्ट के जस्टिस शाहिद करीम वॾो फ़ैसिलो कंदे अदलिया में मुदाख़लत रोकण जे लाइ 5 नुकाती SOPs जारी करे छॾिया आहिनि। जस्टिस शाहिद करीम चइनि सुफ़नि ते ॿधल लिखत में अबूरी हुकुम जारी करे छॾियो आहे ऐं हिन हफ़ीज़ुल्लाह खे अदालती मुआविन मुक़ररु कयो वेंदो। SOPs में चयो आहे त वज़ीर आज़म ऑफिस हसास इदारनि खे हिदायत करे त उहे मुस्तक़बिल में आला अदालत ऐं मातहत अदालतुनि जे कंहिं बि जज या उन जे अमले जे कम में मुदाख़लत न कंदा। जॾहिं त IG पंजाब मातहत ऑफिसरनि खे अदलिया में मुदाख़लत करण खां रोकण जूं हिदायतूं जारी करे। फ़ैसिले जे मुताबिक़ जेकॾहिं ATC कोर्ट्स जी सिक्योरिटी जे हवाले सां हिफ़ाज़ती क़दम खयां वञनि त लाॻापियल जज सां मुशावरत ऐं इत्फ़ाक़ राय खां सवाइ मुदाख़लत न कई वञे। ATC जा जज पंहिंजे मोबाइल में हर कॉल खे रिकॉर्ड कनि ऐं पंजाब जी दहशतगर्द ट्रोड़ अदालत जूं ख़ुसूसी अदालतूं 9 मई जे समूरनि केसिस जो तरजीही बुनियादनि ते फ़ैसिलो कनि। जस्टिस शाहिद करीम पंहिंजे फ़ैसिले में वधीक चयो त ATC जज सरगोदा जे मामले ते अदालती अमलो जांच में सहकार करे। अदालती अमले खां जांच जी वीडियो रिकॉर्ड करे जांच हाई कोर्ट खे फ़राहम करे ऐं अमल दरामद रिपोर्ट 8 जुलाई ताईं अदालत में जमा कराए।